अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सिहत खाते में बग़ैर रुश्वत पोस्टिंग न मिलण ते ख़ुदकशी जी कोशिश कंदड़ मसीहाई पेशे सां तालुक़ु रखंदड़ डॉक्टर अज़ीज़ सोढर अञा ताईं वेंटिलेटर ते आहे। डॉक्टर अज़ीज़ सोढर जी ख़ुदकशी वारो वाक़ियो हिन समाज लाइ इहो वॾो सुवालु आहे त छा माण्हुनि जूं जानियूं बचाईंदड़ मसीहाई पेशे सां तालुक़ु रखंदड़ हिकु हसास डॉक्टर अज़ीज़ सोढर जेको डॉक्टर बि आहे त शाइर बि आहे, उहो जेकॾहिं पंहिंजे हक़ लाइ जाइज़ पोस्टिंग जी घुर करे थो त खेसि केतिरा ई मसइला पेश अचनि था ऐं हू ख़ुदकशी करण ते मजबूर थी पवे थो। सुवालु इहो थो पैदा थिए त छा उणिवीह ग्रेड जी पोस्टिंग हासिलु करण लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾियणो पवंदो। डॉक्टर अज़ीज़ सोढर जाइज़ हक़ न मिलण ते पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उझाइणु चाहियो पर खेसि बचाए वियो आहे। हुन वक़्तु हू वेंटिलेटर ते आहे पर ईअं लॻी रहियो आहे त ॼण सिहत खातो वेंटिलेटर ते पियो आहे। हिन समाज में एॾो अंधेर, एॾी रुश्वतखोरी जो मसीहाई पेशो बि उन रुश्वत खां आजो न आहे। मतिलबु जाइज़ हक़ वठण लाइ हाणे ख़ुदकशी कजे। उणिवीह ग्रेड जे डॉक्टर अज़ीज़ सोढर जी ख़ुदकशी जी कोशिश बैदि सिंध जो सिहत खातो जागी पियो ऐं इहे ऐलान कया विया। पहिरियों ऐलान डॉक्टर अज़ीज़ सोढर खे तंग कंदड़ सेशन ऑफिसर आगा अल्ताफ़ खे हटायो वियो। ॿियो, स्पेशल सेक्रेटरी हेल्थ डिपार्टमेंट मोहम्मद नवाज़ सोहू जी सरबराही में डॉक्टर अज़ीज़ सोढर मामले जी इंक्वायरी कमेटी क़ाइमु कई वई ऐं टियों, डॉक्टर अज़ीज़ सोढर खे आराम करण लाइ संदसि 3 महीना फुल पघार सां मोकल मंज़ूर कई वई ऐं चौथो, मोकल ख़तमु करे अचण बैदि डॉक्टर अज़ीज़ सोढर जिते चवंदो खेसि पोस्टिंग ॾिनी वेंदी ऐं पंहिंजो सिहत खाते तरफ़ां ओझा इस्पताल जी इंतिज़ामिया खे लेटर जारी करे हिदायत कई वई आहे त डॉक्टर अज़ीज़ सोढर खे मुकमल तिबी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। डॉक्टर अज़ीज़ सोढर जे इलाज जा समूरा ख़र्च सिंध जो सिहत खातो अदा कंदो, जॾहिं त डायरेक्टर जनरल हेल्थ सर्विस सिंध बि डॉक्टर अज़ीज़ सोढर जी अयादत कई आहे। हीउ सिंध जो सिहत खातो आहे जिते 19 ग्रेड जा बेसहारा ऑफिसर पंहिंजी जान ॾियण लाइ तयारु आहिनि पर कमीशन माफ़िया खेनि बिना पैसनि जे का पोस्टिंग ॾियण लाइ तयारु न आहे। हीउ डॉक्टर अज़ीज़ सोढर जो 5 सुफ़नि ते लिखियलु ख़त न आहे पर सिहत वारी वज़ारत ख़िलाफ़ु हिकु मुकमल चार्ज शीट आहे जिते फ़हीम चाचड़ नाले PA जा बि एजेंट कमीशन जी बाज़ार गरम कयो वेठा आहिनि। सिहत खाते में जेके कमीशन भरे सघनि था से वीगो गाॾियुनि में घुमनि था, बाक़ी डॉक्टर अज़ीज़ सोढर जहिड़ा निधणकाई जो शिकार थी वञनि था जिन वटि कराची हुजे या लाड़काणो घर बि मसवाड़ ते आहे। छा कंहिं चीफ सेक्रेटरी में एतिरी इख़लाक़ी जुरत आहे त हू डॉक्टर सोढर जी ख़ुदकशी वारे ख़त ते का कमीशन जोड़े ऐं समूरनि मुलवस किरदारनि खे वाइखो करे सज़ा ॾिए। मुंहिंजे सिंध जा डॉक्टरो, हिकिड़ो डॉक्टर अज़ीज़ सोढर वेंटिलेटर ते न आहे पर सिहत खाते जो पूरो निज़ाम वेंटिलेटर ते आहे। हाणे उहो तव्हां ते छॾियलु आहे त सिहत खाते जे इख़्तियारियुनि जूं ज़िलतूं बर्दाश्त कयो था या डॉक्टर अज़ीज़ वारे वाक़िए खां पोइ उन माफ़िया ख़िलाफ़ु उथी खड़ा थियो था। यादि रखो, अॼु उन करप्ट माफ़िया ख़िलाफ़ु न जाॻिया त सुभाणे तव्हां मां को ॿियो डॉक्टर अज़ीज़ जीअं वेंटिलेटर ते हूंदो ऐं इहा माफ़िया साॻियुनि मौजुनि में हूंदी। सिंध में भले ई फ़रौन थियो पर हसास न थियो ऐं डॉक्टर न थियो। डॉक्टर अज़ीज़ सोढर जो उन पंहिंजे वाक़िए जे हवाले सां तर्जुमानी कंदड़ हिकिड़ो गज़ल आहे त कातिल जॾहिं इंसानु थियो केॾो त अरमान थियो, इंसान जा ज़ुल्म ॾिसी जग सारो हैरान थियो, रब साईं अहसान कयो पैदा पोइ इंसान थियो, जॾहिं इंसान बि हैवान थियो केॾो त अरमान थियो, ॼमंदे ॼाम त मासूम आहे हर इंसान खे मालूम आहे, हिर्स लालच बेईमान कयो केॾो न अरमान थियो, पुतलो मिटीअ जो आहे इंसान आहे पल जो हित महिमान, माणपो मारे जवान थियो केॾो त अरमान थियो, जंहिं इंसान जी जान बचाई तंहिं राज़ी कई खुदाई, शहर सॼो वीरान थियो केॾो त अरमान थियो, इंसान अज़ीज़ आला पैदा कयो रब ताला,
सोढर जॾहिं परेशान थियो केॾो त अरमान थियो। संदसि इहा ख़ूबसूरत शाइरी संदसि वाक़े जे मुनासिबत सां आहे। डॉक्टर अज़ीज़ सोढर जे समूरे वाक़े खे ॾिसी करे सुवाल इहो थो पैदा थिए त सिहत खाते जी कमीशन माफ़िया कीअं न हिकु डॉक्टर जो खिलंदड़ मुस्कुराईंदड़ घराणो तबाह करे छॾियो ऐं मुश्किलातुनि में आणे छॾियो। उनजो तव्हांखे ऐं असांखे जवाबु ॾियणो पवंदो। इन सां ई पंहिंजे मेज़बान गुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं नए इशू सां गॾु नए मौज़ू ते। अला भाई।